आसमाननि जी बुलंदियुनि जेतिरियूं सोचूं रखंदड़ हिन शख़्सियत जी एॾी मथां उधाम खे केर बि न रोके सघियो। हूअ पंहिंजे वतन जे वणनि खे वीरान रणनि में तब्दील थींदो न पए ॾिसी सघी। उन करे हुन पंहिंजी परवाज़ जारी रखी। जी दोस्तो, जॾहिं बि डिसंबर जो महीनो ईंदो आहे त असांजे मन अंदर में अजीब क़िस्म जी कैफ़ियत पैदा करे वेंदो आहे। इहो उन करे जो डिसंबर हमेशह असां लाइ अलमनाक ऐं विछोड़ा आंदा आहिनि। जीअं त अॼु 27 डिसंबर आहे। उन तारीख़ ते एशिया जे अज़ीम अॻुवाण रहबर ऐं लीडर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जामे शहादत नोश फरमायो हो। मुसलमान मुल्कनि जे मुदबर ऐं नंढिन में नंढी उमिरि वारी दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म जो एज़ाज़ रखंदड़ शहीद राणी हज़ारे अखिणियूं आलियूं करे अरमान जे आगोश में हली वई। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी रहियो। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया। असांजे दिलि में रहंदड़ शख़्सियत बेहतरीन माण्हू डॉक्टर ज़ाहिद साहब। मोस्ट वेलकम सर। तव्हां कमेंट लिखियो है अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। कमरदीन एंड नियाज़ साहब, सैफ बलोच, अब्दुल गफ़ार चांडियो ऐं ॿिया काफ़ी दोस्त शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। इंजीनियर मोहम्मद अली एंड सदरदीन बुरोही, मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त भी शामिल थी रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं पिया। वंस अगेन असांजो दोस्त डॉक्टर ज़ाहिद साहब कमेंट लिखनि था त डॉक्टर अब्दुल मजीद मुगेर जे तरफ़ां सर अव्हांखे सलाम अर्ज़ रखजनि था। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। वॾियूं महिरबानियूं डॉक्टर अब्दुल मजीद मुगेरी साहब। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद ऐं सलामत हूंदव। असांजूं दुआऊं हमेशह अव्हां सां गॾु आहिनि। साईं डॉक्टर ज़ाहिद साहब, कहिड़ा हाल वाल आहिनि? कीअं आहियो? आया साहब बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हू हिकु दिलकश किरदार, पुरकशिश सुहिणी सूरत ऐं सीरत सां गॾु हिकु बेहतरीन ख़ासियतुनि वारी ज़िंदा दिल ऐं बहादुर औरत जे रूप में पूरे पाकिस्तान खां वठी दुनिया में पंहिंजे वालिद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो वांगुरु नालो रखंदड़ बावकार बाकिरदार सियासतदान ग़रीबनि जे हॾ ॾोखी औरत हुई। संदसि सॼी हयाती आम माण्हुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदे ऐं जिदोजहद कंदे गुज़री। वसीम अमन साहब, मोस्ट वेलकम। तव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। संदसि जनम 21 जून 1953 ईस्वीअ ते कराचीअ में थियो। हूअ पंहिंजे बाबा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी न्याणी हुई। हिन जा ॿ भाउर मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं शहनवाज़ भुट्टो हुआ ऐं हिकु भेण सनम आहे। बेनज़ीर भुट्टो 5 सालनि जी उमिरि में हुई त हुन जो वालिद ज़ुल्फ़कार अली भुट्टो तवानाईअ जो वज़ीर हो। हूअ जॾहिं 9 सालनि जी उमिरि खे रसी त
ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन वक़्तु परॾेही वज़ीर हो। ईअं शहीद राणीअ बेनज़ीर भुट्टो जी बचपन खां वठी ज़िंदगीअ जी पूरी कहाणी सियासी तरबियत ऐं हिकु सियासी घराणे जी छाव में थी गुज़री। असांजो दोस्त पिरीं प्यारो इरशाद अली साहब कमेंट में लिखनि था त सलाम या अली मदद साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मौला अली मदद। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर। इरशाद साहब वरी महिरबानियूं। जिते भी हूंदो आबाद ऐं सलामत हूंदो। असांजो दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि सर। ऐं ॿिया काफ़ी दोस्त भी शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। करम मंगसी साहब फिराम शदात कोट खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। वाहिद कालानी साहब मोस्ट वेलकम एंड मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां। हुसैन बख्श मंगसी साहब मोस्ट वेलकम एंड बरकत अली गोपांग साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी रहे हैं। असीं भलीकार चऊं पिया। अब्दुल जब्बार आज़ाद वांगी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी रहे हैं। आबिद मुगेरी साहब मोस्ट वेलकम। आबिद जान केड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? जिते भी हूंदो आबाद ऐं सलामत हूंदो। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अयाज़ मीरजत एंड इल्ताफ़ हुसैन लार, आबिद मलिक, मोहम्मद इस्माइल, वहीद फिराम नवाब शाह खां एंड नादर भाई असांखे ॿुधी रहिया आहिनि। अली मुराद मंगसी। आबिद भाई असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे तव्हां कमेंट करे ॿुधायो। बेनज़ीर भुट्टो आला तालीम हासिल करण लाइ मुल्क खां ॿाहिरि वई, जिते हिन 1969 ईस्वीअ खां 1973 ईस्वी ताईं ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीअ में तालीम हासिल कई, जितां हिन माशियात ऐं पॉलिटिकल साइंस जा कोर्स पढ़ी पूरा कया। जंहिं बाद बेनज़ीर भुट्टो 1977 ईस्वी में मुल्क वापसि आई। इहो साल आहे जंहिंमें ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत ख़त्म करे मुल्क में मार्शल लॉ लागू कयो वियो हो। बेनज़ीर भुट्टो खे घर अंदर नज़रबंद करे रखियो वियो। 1977 ईस्वी वारे ई अहिड़ो साल आहे जितां खां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगियुनि में ॾुखियनि ॾींहंनि जी शुरूआत थी। 1978 ईस्वी में जॾहिं ज़िया मुल्क जो सदर बणियो त हुन 4 अप्रैल 1979 ईस्वी ते रावलपिंडी जे अटियाला जेल में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾियाराई। 1980 ईस्वी में बेनज़ीर भुट्टो जे भाउ शाहनवाज़ भुट्टो खे फ्रांस में पंहिंजे फ्लैट अंदर ज़हर ॾेई मौत जे हवाले कयो वियो ऐं 1984 ईस्वी में ज़िया बेनज़ीर भुट्टो खे मुल्क बदर करे छॾियो। पर पूरी दुनिया जी ज़बरदस्त दबाव जे नतीजे में ज़िया मजबूर थी 1986 ईस्वी में बेनज़ीर भुट्टो खे मुल्क वापसि अचण जी इजाज़त ॾिनी। उहा जॾहिं 1986 ईस्वी में लाहौर जी मोची गेट ते पहुती त लखे माण्हुनि जो समुंड उथली पियो। संदसि मुल्क वापसीअ ते तारीख़ी इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त हिकु साल बाद 18 दिसंबर 1987 ईस्वी ते बेनज़ीर भुट्टो आसिफ अली ज़रदारीअ सां कराचीअ जे लियारी वारे ककरी ग्राउंड में शादी कई, जंहिंमां बेनज़ीर भुट्टो खे
हिकु बिलाल भुट्टो ऐं ॿ न्याणियूं बख़्तावर आसिफ़ा आहिनि। उबैदुल्ला मांगसी साहब असांजो दोस्त, असांजो भाउ सऊदी अरबिया खां कमेंट में लिखनि था त माशा अल्लाह माशा अल्लाह। महिरबानी उबैदुल्ला मांगसी साहब। आबिद साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं डॉक्टर ज़ाहिद साहब असांजे दिलि में रहंदड़ शख़्सियत, बहितरीन माण्हू, शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदो सर। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। हूअ एशिया जी पहिरीं मुसलमान औरत हुई जेका 2 दिसंबर 1988 ईस्वीअ ते ऐवान सदर में सदर इसहाक खान खां हलफ़ खणी मुल्क जी वज़ीर आज़म बणिजी वई। ईअं शहीद बेनज़ीर भुट्टो 20 सदीअ जी हिकु पहिरीं ताक़तवर मुसलमान औरत वज़ीर आज़म थी। आबिद साहब असीं वहाँ खे भलीकार चऊं पिया। 1988 ईस्वी में बेनज़ीर भुट्टो खे मुल्क खां ॿाहिरि मोकिलियो वियो। हूअ बाद में 2007 में परवेज़ मुशर्रफ जे दौर हुकूमत में मुल्क में वरी वापसि आई। 18 अक्टूबर 2007 ते जॾहिं कराची एयरपोर्ट ते लथी त once again most welcome डॉक्टर ज़ाहिद साहब। तो तमामु बेहतरीन कमेंट कयो आहे, वरी महिरबानी सर। 2007 ईस्वी ते जॾहिं कराची एयरपोर्ट ते लथी त लखे माण्हुनि जो समुंड उथली पियो। संदसि काफ़िलो कराची जे रोडनि ते रवां दवां हो त कारसाज़ वटि हिकु ज़ोरदार धमाको थियो, जंहिंमें बेनज़ीर भुट्टो त महफ़ूज़ रही पर 200 खां वधीक जानसार अजल जो शिकार थी विया। उन धमाके जे पैगाम बेनज़ीर भुट्टो खे कंहिं बि तरह ख़ौफ़ज़दा न बणायो, पर हुन 2008 ईस्वी वारे इलेक्शन में हिसो वठण लाइ पूरे मुल्क अंदरि भरपूर नमूने सां पंहिंजे इलेक्शन मुहिम जारी रखी ऐं सॼे मुल्क अंदरि रैलियूं जलसा जुलूस कढी इहो पैगाम आम कयो त हूअ कंहिं बि तरह डिॼण वारी न आहे, पर जमहूरियत जे सिज खे हमेशह रोशन रखण लाइ पंहिंजी जिदोजहद जारी रखंदी। उन ई मुहिम दौरान 27 दिसंबर 2007 ईस्वी ते रावलपिंडीअ जे लियाकत बाग मां हूअ जलसो करे जीअं वापसि अची रही हुई त रस्ते में गोलियुनि जी बुछाड़ ऐं धमाका शुरू थी विया, जंहिंमें हिकु गोली सिधी बेनज़ीर साहिबा जे मथे मां पार थी वई ऐं इहा ई गोली हुई जंहिं हिकु अज़ीम औरत लीडर, बहादुर ऐं अॾाप वारे किरदार खे हमेशह लाइ ख़ामोश करे छॾियो। मुल्क जे 22 करोड़ अवाम खां ॼण जमहूरियत लाइ जा खोड़ींदड़ हिकु सियासी सिज खे गोली हणी ऊंदाहूं कयो वियो। वसीम साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त वसीम सजण कमेंट लिखनि था त बहितरीन सर, महिरबानी। अच्छा, असांजो उस्ताद हेड मास्टर चैम्पियन प्लेयर तमामु बहितरीन कमेंट लिखनि था, माशाल्लाह। काफ़ी इंफॉर्मेशन लिखियल आहे साईं जन जे कमेंट में। ज़ाहिद साहब, डॉक्टर ज़ाहिद साहब कमेंट में लिखनि था त सर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 18 अक्टूबर 2007 ईस्वी ते कराची पहुती त संदसि तारीख़ी इस्तक़बाल कयो वियो, पर जमहूरियत दुश्मन ताक़तुनि मोहतरमा खे बम धमाके ज़रिए ख़त्म करण जो मंसूबो बनायो हो। खुशकिस्मती सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा कातिलाणे हमले मां बची वई, पर 134 बेगुनाह शहरी, जन मां अक्सरियत पीपल्स पार्टी जे कारकुन जी हुई, उहे शहीद थी विया।
450 माण्हू ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर ज़ाहिद साहब अवां जे कमेंट में दर्द समायल आहे। तव्हां तमामु बहितरीन इंफॉर्मेशन असां ॾे सेंड कयो आहे। तव्हांजे लफ़्ज़ लफ़्ज़ में मोहब्बत, प्यार, चाहत समायल आहे। 450 माण्हू ज़ख़्मी थी पिया। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबाबाद में बिलावल हाउस जे हाइड पार्क में इख़बारी नुमाइंदनि सां गुफ्तगू कंदे क़त्ल जे साज़िश जे बारे में ॿुधायो त बम धमाकनि जो निशानो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पाण ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत हुई। उन मंसूबे लाइ 3 करोड़ रुपया तय थिया हुआ। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे पक हुई त लिकियल हथ खेसि क़त्ल करणु चाहिनि था, पर हूअ डिॼण वारी न हुई। खेसि यकीन हो त मौत जो ॾींहुं मुक़ररु आहे। बुज़दिल रोज़ रोज़ मरंदा आहिनि। डॉक्टर ज़ाहिद साहब अवां जे लफ़्ज़नि में सच पुछो त दिल खे टच करे रहिया आहिनि। बुज़दिल रोज़ रोज़ मरंदा आहिनि ऐं बहादुर इंसान हिकु ॾींहुं मरंदो आहे। मोहतरमा पंहिंजो जीअण मरण अवाम सां वाबस्ता करे छॾियो हो। खेसि ज़िंदगी जे मक़सद जी ख़बर हुई। इहो ई सबबु हो जो हू पाकिस्तानी अवाम जे मक़बूल तरीन लीडर हुई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सिंध, बलूचिस्तान ऐं सरहद सूबे जा तूफ़ानी दौरा करे 27 डिसंबर 2007 ईस्वी ते इस्लामाबाद पहुती ऐं प्रोग्राम मुताबिक़ लियाकत बाग रावलपिंडी में हिकु वॾी इज्तिमा में तक़रीर कंदे पार्टी जे मंशूर ते रोशनी विधी ऐं चयाईं त पाकिस्तान ऐं भारत में जेके जंगियूं लॻियूं उहे गैर जमहूरी हुकूमत दौरान लॻियूं। डॉक्टर ज़ाहिद साहब तमामु बहितरीन अवां जे कमेंट में वॾी इंफॉर्मेशन एंड दिल खे टच कंदड़ लफ़्ज़ आहिनि सर, वॾियूं महिरबानियूं। साईं ज़ाहिद साहब अॻिते लिखनि था त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ग़रीबनि ऐं बेवस माण्हुनि लाइ पीपल्स पार्टी ठाही ऐं इक़्तिदार में अचण बाद ग़रीबनि ऐं हिन मुल्क जे फलाह ऐं बहबूद लाइ कमु कयो। गॾोगॾु हिन मुल्क जो दिफ़ा मज़बूत करे पाकिस्तान जो घाट ऊचो कयो, जंहिं करे अॼु सॼी दुनिया में पाकिस्तान हिकु एटमी पावर मुल्क आहे। तक़रीर जारी रखंदे मोहतरमा वधीक चयो त क़ाइदे आज़म ऐं क़ाइदे अवाम जे क़यादत में पाकिस्तान में जहिड़ी तरह तमीर ऐं तरक़ी थी, अहिड़ी तरह अवाम क़ाइदे अवाम जे धीअ जो साथ ॾे त जीअं पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन थिए, हिन मुल्क में तमीर ऐं तरक़ी मुमकिन थी सघे। पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर ऐं ग़रीब अवाम लाइ प्रोग्राम आंदो आहे। वधीक चयाईं त पीपल्स पार्टी जे दौर में कॾहिं बि मुल्क ख़िलाफ़ आपघाती हमला ऐं तख़रीबकारी कोन थी। तमामु बहितरीन सर। उणिवीह 1954 ईस्वी ऐं 1971 ईस्वी वारियूं जंगियूं गैर जमहूरी दौर हुकूमत में विढ़ियूं वयूं। हिन मुल्क जी इज़त ख़ातिर असीं सभु क़ुर्बान थी सघूं था। अवां जे लफ़्ज़नि में, अवां जे कमेंट में डॉक्टर ज़ाहिद साहब चाहत समायल आहे।
आख़िरी लफ़्ज़ तव्हां लिखिया आहिनि त लियाकत बाग़ वारो जलसो बेहद कामयाब रहियो, पर सर वापसी वक़्तु सिंध जी न्याणी इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म ऐं पाकिस्तानी अवाम जे महबूब लीडर बेनज़ीर भुट्टो आपघाती हमले ऐं फायरिंग में शहीद कई वई। बेनज़ीर भुट्टो जी शहादत मुल्की तारीख़ जो तमामु वॾो वाक़ियो हो। बेनज़ीर भुट्टो जी शहादत मुल्की तारीख़ जो तमामु वॾो वाक़ियो हो। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट डॉक्टर ज़ाहिद साहब। उस्ताद माण्हू, महबूब माण्हू, तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। वरी महिरबानी डॉक्टर ज़ाहिद साहब, जेके बि तव्हां सां गॾु आहिनि, दोस्त अहबाब, उन्हनि खे असांजा सलाम सर, ऐं असांजो सलाम ख़ासि अव्हां लाइ सर, जेके तव्हां प्यारा लफ़्ज़ लिखिया आहिनि। वॾियूं महिरबानियूं। नूर नबी साहब लाइव प्रोग्राम में आहिनि, एंड वसीम सूमरो साहब असांजे दोस्त पाड़ेसिरी। अब्दुल गफ़ार मंगसी साहब, मोस्ट वेलकम। मामा अब्दुल गफ़ार साहब, असीं मांखे भली क्या चऊं पिया। आबिद अली मुगेरी साहब कमेंट में लिखन था तो जी मामा, हम आपके प्रोग्राम सुनते रहते हैं, माशाल्लाह बहुत ही ज़बरदस्त होते हैं, और कभी मौका मिले तो लाइव भी शामिल होते हैं। आबिद अली मुगेरी फ्राम लाहौर। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, वरी मेहरबानी सर। आबिद साहब, बशीर बलोच साहब कमेंट में लिखन था तो गुड। मौलाई इरफान मुगेरी साहब फ्राम दुबई अरब इमारात में कुर्ब अद्दा जान, वंस अगेन गुड अद्दा। नादर मंगसी फ्राम झल मंगसी में कमेंट में लिखन पिया तो अस्सलाम वालेकुम अद्दा, मेरे बेटे जीशान और फैज़ान की तरफ से कहते हैं सलाम वालेकुम सलाम। मेहरबानी सर। नादर मंगसी फ्राम झल मंगसी में। अशरफ मंगसी साहब फ्राम नवाब शाह खां। मीर मुर्तज़ा मंगसी फ्राम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असी संदस के भली क्या चऊं पिया। हू कमेंट में लिखन था तो माशाल्लाह माशाल्लाह सदा सलामत अद्दा। वसीम अहमद सुमरो साहब असांजे दोस्त कमेंट में लिखन पिया तो ज़बरदस्त। आसिफ मंगसी साहब लिखन था तो गुड। वंस अगेन वसीम साहब लिखन था तो माशाल्लाह माशाल्लाह। फयाज हुसैन जूने जो साहब कमेंट में लिखन पिया तो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मेहरबानी सर, तव्हां वधीक लिखिया तो माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीन। सर असांजे प्रोग्राम के शेयर कयो ताकि वधीक दोस्त भी शामिल थी सघनि। अशरफ साहब, नादर एंड वसीम, इट्स माई रिक्वेस्ट डियर फ्रेंड। मंठार साहब लाइव प्रोग्राम में शामिल हैं सर, अव्हां जी मोहब्बतूं। अशरफ मंगसी साहब लिखन पिया तो माशाल्लाह माशाल्लाह साईं, टन रुझान खां अशरफ मंगसी, अॼु जो प्रोग्राम ज़बरदस्त आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जी वरसी जे प्रोग्राम सां वरी मेहरबानी सर। फयाज हुसैन जूने जो साहब लिखन था तो योम शहादत बेनज़ीर भुट्टो। मेहरबानी सर। फयाज हुसैन जूने जो साहब लिखन था तो वेलकम पाकिस्तान। मुजीब रहमान साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी रहे नसी संदस के भली क्या चऊं पिया। ऐं असांजो दोस्त अशरफ मंगसी साहब कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि, प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदस के भली क्या चऊं पिया, जेके भी दोस्त असांखे जितां ॿुधी रहिया आहिनि। अब्दुल खालिक साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। जी दोस्तों, हाणे ॾियो असांखे इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं बि को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां
ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। बूक अब्दुल ख़ालिक साहब लिखनि था कमेंट में त अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। महिरबानी सर। आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहियो। असीं अव्हांखे भलीकार चऊं पिया। अशरफ मंगसी साहब लिखनि था साईं असां वटि बरसाति हले पई सर। असांजे कमर में कुझु जुड़ाली मौसम आहे ऐं राति माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे असां वटि ऐं मौसम बि तमामु थधी मौसम आहे। चाहे त डिसंबर जूं रातियूं आहिनि। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। वरी महिरबानियूं असांजे प्रोग्राम खे शेयर कयो ताकी वधीक दोस्त असांजे प्रोग्राम खे ॾिसी सघनि।